जेके सऊदी कमाइण था दुबई कमाइण था उन्हनि खे गुज़ारिश थो कयां अल्लाह जो वास्तो पंहिंजा घर ख़राब न कयो पंहिंजनि घर वारनि जी जिंदगी तबाह न कयो पान खे भी परेशान न कयो इते ही रहो जेकॾहिं ॿाहिरि मुल्क तव्हांखे कमाइण जो शौक़ु आहे त पंहिंजूं घर वारियूं पाण सां गॾु वठी वञो पंहिंजूं ज़ालूं पाण सां गॾु वठी वञो ओ मुंहिंजा अज़ीज़ो पंहिंजनि घर वारनि जी इज़त हा और पंहिंजनि घर वारनि जी नामूस ख़राब करण जी कोशिश न कयो इन जा ज़िम्मेदार तव्हां आहियो जो तव्हां हलिया था वञो ज़ाल कंहिंसां ॻाल्हाए कंहिंसां वेह कंहिंसां कचहरी करे अल्लाह जी ज़ात जो कसम असांजो माइटो जंहिं शादी कई 3 महीना घर वारीअ सां रहियो वरी दुबई हलियो वियो कमाइण जे लाइ पोयों घर वारी एॾी तंग थी आख़िर वञी कोर्ट पहुती कोर्ट में तलाक वठी करे वञी ॿिए सां पढ़ण जी वई रही ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा भाइर इज़त भी ख़राब ईमान भी ख़राब तबाही आहे माशरे में रुसवाई आहे मां नंबर पहिरें ते अर्ज़ थो कयां त महिरबानी करे हाँ जेके भी ॿाहिरि मुल्कनि कमाइण वारा हो अल्लाह जो वास्तो मोटी जो पंहिंजनि घरनि जे तरफ़ या वरी पंहिंजा घर भाती हेॾे घुरायो ऐं नंबर 2 ते मां अर्ज़ थो कयां तबलीग जमात में वञण वारनि खे मां दोस्तनि खे अर्ज़ थो कयां हाँ जेकॾहिं तव्हां पुराणा आहियो त भले साल खां 2 साल हलिया वञो तव्हांजे मथां ज़िम्मेदारियूं न आहिनि भले जे कुंवारा आहियो त साल खां 2 साल 5 साल हलिया वञो पर शादी शुदा दोस्तनि खे अर्ज़ थो कयां यारो महिरबानी करे भले 4 महीना वञो वरी मोटी अचो वरी घर महीनो 15 ॾींहं रही वरी 4 महीना भले तबलीग में दीन में हलिया वञो वरी महीनो अची घर रहो वरी 4 महीना हलिया वञो तबलीग में ईअं तबलीग भी कंदा रहो घर वारनि जो भी ख्याल कंदा रहो ऐं महिरबानी करे घरनि मां मोबाइलनि टच जो ख़ात्मो कयो पंहिंजनि नियाणियुनि खां पंहिंजनि ज़ालनि खां पंहिंजनि घर भातियुनि खां इहे टच मोबाइलूं खसो महिरबानी करे घर में क़ुरान शरीफ़ जे तिलावत जो इत्माम कयो नमाज जो इत्माम कयो वाइज़ क़ुरान शरीफ़ जा हलायो क़ुरान शरीफ़ जो तक़रीर हलायो क़ुरान जी तिलावत हलायो शादियों कयो था त पंहिंजे घरनि ते नज़र रखो घरनि में रहो इते ई कमायो मां त हिकिड़ी जाइ ते वाइज़ कयो त वरी दोस्त कावड़ जी आई लाई मां चयो त जेके शादीशुदा नौजवान आहिनि उहे तबलीग जमात में भी साल न वञनि त माण्हुनि जी ॻाल्हि उथारी चई साईं इब्राहिम तबलीग के खिलाफ तो ॻाल्हाए बाबा तबलीग के खिलाफ मां कीअं ॻाल्हायां असां पाण तबलीग कयूं था कंदा रहूं था तबलीग ज़रूरी आहे हले पर हेॾे निहारियो तबलीग भी पंहिंजी जाइ ते आहे पर पंहिंजी घरवारीअ जो भी हक़ ॻाल्हायो आहे कि न हिकिड़ो सहाबी आहे नबी साईं जो शादी के ॿुधिजो सारी रात नमाज में सजदन में कुरान जी तिलावत में गुजारे सुबह न्याणी दी मां दी न्याणी को पिशा करे त दिए दे हाल वाल रात शादियो जे उहा भी वॾी हयादारी छोकिरी सियाणी चई दवा जो मूंखे मुड़ुस मिलियो सॼी रात नमाज़ में सॼी रात क़ुरान जी तिलावत में सजदन में गुज़ारे मुझे निहारे भी न इहा नबी साईं ताईं ॻाल्हि पहुती नबी साईं हुन सहाबीअ खे घुरायो ऐं साईं फरमायो वली ज़ौजिक हक़्क़ुन
वले आइन का हक़ुन वले नफ्स का हक़ुन। मुझे प्यारे साईं फरमायो तुझी घरवारी जो जी तो ते हक़ान और मुझा अजीजो मुझा भाइरो मुझा दोस्तों घरवारियों भी अल्लाह जी नेमत हैं। वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन व हफदतन व रज़क़कुम मिन अत्तय्यिबात। आस्तेदा क्यों सुभान अल्लाह। शादियों करे वरी भज मारे हिकिड़े दोस्त फोन कई सची तो ॿुधायांव लाड़काणे जो हमरा ॾिसंदो पाण मोबाइल ते त सम्झी वेंदो नालो नथो खणांसि। मूंखे चई साईं इब्राहिम मां शादी कई 7 लाख रुपया कर्ज़ खयो 2 महीना घरवारी सां हुयुसि हाणे 3 साल सऊदीअ में कमाया थो कर्ज़ लाए लाए थकी पियो आहियां पर अञा कर्ज़ मथे ते बीठो आहे। मां जो शाबाश आहे पुट तुंहिंजी शादीअ खे एड़ी शादी पोइ कयई छो। कर्ज़ खई 7 लाख हाणे वरी 2 महीना घरवारी सां रही वरी 3 साल होॾे रहियो पियो आहे। हाणे घरवारी काॾे वञे कंहिंसां कचहरी करे। हज़रत उमर जे ज़माने में हज़रत उमर साईं पाण मदीने शरीफ जे गलनि घिटनि जा चक्कर थो लॻाए। अमीरुल मोमिनीन हिकिड़ी औरत वॾे मोहब्बत में वॾे इश्क में शेर थी चवे। हज़रत उमर हुन जा शेर ॿुधा सुबुह सां जांच पड़ताल कई या माई केरा ॿुधायो त हिन माईअ जो मुड़ुसु बार्डर ते आ फौजिया हज़रत उमर साईं पंहिंजी न्याणीअ ॾे आयो अम्मा हफ्सा ॾे जेका नबी साईं जी घरवारी आहे उनखे चई त मां तोखां मसइलो पुछण आयो आहियां भला ॿुधाए त सयूं मुड़ुस खां सवाइ घरवारी केतिरो वक़्तु रही थी लॻे। अम्मा हफ्सा फरमायो वध में वध 4 महीना बस उन खां बाद में ईंदा। इते हज़रत उमर साईं कानून कढियो त जेके भी बार्डर ते फौजी आहिनि कम करण वारा इहे 3 महीननि में ड्यूटी करे 3 महीननि खां बाद में 15-20 ॾींहं घर लही वरी पोइ ड्यूटीअ ते हलिया वञनि।